प्रिय शागिर्दों, अॼु पाण अदबी गुलदस्ते जी ॻोल्हा कविता कंदासीं, जेका हिकु नई कविता आहे। 23 तारीख़ ताईं पाण हरी दिलगीर जी जेका कविता हुई उहा कईसीं गज़ल। अॼु पाण हीअ कंदासीं। विच में इहे जेके छुटियूं आयूं 8 ॾींहं, इन में असां तव्हांखे वीडियो न मोकिले सघियासीं। सभिनी विंटर ब्रेक जेको क्रिसमस सेलिब्रेशन कयो हूंदो, ऐं अॼु नए साल जूं तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि। नओं साल तव्हां सभिनी जे लाइ नयूं मंज़िलूं, नयूं तव्हांखे राहूं ॾेखारींदो, तव्हांजो मार्गदर्शन कंदो, ऐं तव्हां सुठनि नंबरनि सां PA पार्ट फस्ट में महिनत करे पास थींदियूं। इहा मुंहिंजी तव्हांजे शुभकामना आहे। त अॼु पाण वापसि कोर्स खे कयूं था, कोर्स कंटिन्यू कयूं था। अदबी गुलदस्ते जो सॼो किताबु लॻभॻि थी चुको आहे, ऐं अॼु हीअ जेका आहे लास्ट जेका आहे उहा पोयम करे रहिया आहियूं, जेका हिकु नई कविता आहे। त हीअ अदबी गुलदस्तो जेको किताबु हो तव्हांजो 80 मार्कुनि जो रखियलु हो, है न। त 80 मार्कुनि में बि जेके असां सभु करे चुका आहियूं अॻियां पाठ, विच में शायदि 2 इकाई या 3 इकाईअ में कुझु मज़मून रहियल आहिनि, उहे पाण वापसि कंटिन्यू कंदासीं। ऐं सेकेंड पेपर में जेके तव्हांजा 4 राइटर्स आहिनि, ऐं एसे, गद्यांश, ऐं जेको तर्जुमो, ख़त, इहे तव्हां पंहिंजे पाण ई बि कंदियूं अचिजो। इहे पाण ई तव्हां करे सघो थियूं। ऐं कुझु न अचेव त भले तव्हां विच में कॾहिं पुछणु अचो। ऐं मास्क पाए करे पंहिंजी सुरक्षा पाण जो पाण ख़्यालु रखिजो। त अॼु पाण ही जेका कयूं था उहा आहे कविता ॻोल्हा, जेका वासुदेव मोहीअ लिखी आहे। त वासुदेव मोहीअ जो जनमु 1944 में थियो। नई कविता जो ही मुख्य शाइर आहे। संदसि शाइरीअ में जदीद मशीनी युग जे विरोधनि जी पीड़ा जो तंज़ भरियो माना व्यंग्य भरियो बयानु मिले थो। अॼु जी ज़िंदगीअ जे संघर्ष ऐं लाचारीअ जो वासुदेव मोहीअ पंहिंजे कविताउनि में हक़ीक़ी नज़रिए सां इज़हार कयो आहे। इन में जेके ॿुधायूं त हिन जूं कविताऊं आहिनि उहे आहिनि: वजूद जो खंडर 1976 ईस्वीअ में हुन सिंधी कविताउनि जो संपादन कयो आहे। संदसि नई कविता जा 3 मजमूआ माना छापा छपजी चुका आहिनि। तज़ाद 1975 में, सुबुह किथे आहे 1983 में, ऐं मणको 1992 में। इन खां सवाइ संदसि अनेक रचनाऊं जुदा रिसालनि में बि छपजी चुकियूं आहिनि। त हीअ जेका कविता आहे हिकु नई कविता जो आहे। नई कविता मतिलबु जेका कविता जा जेके जुज़ा थींदा आहिनि उन्हनि ते ॿधल न हूंदी आहे, पर हिकु आज़ादु कविता हूंदी आहे। ऐं हिकु जीअं गद्य पढ़ंदा आहियूं पाण, तीअं जेका इहा कविता जो रूप धारण करे ईंदी आहे। पर हिन में जेका वर्ड मीनिंग आहे उहा ई वर्ड मीनिंग थींदी आहे। सिर्फ़ु वीचार करे असांखे उनजो इज़हार करिणो पवंदो आहे। हिन में इंटरनल माना भावार्थ कान थींदो आहे। जेको कवि हक़ीक़ी ज़िंदगी में जेको बयानु करे थो उहो ई साम्हूं ॾिसी करे उहो पंहिंजे लफ़्ज़नि में उन कविता खे ॿधे थो। त इन कविता जो इज़हार अहिड़े नमूने कयो आहे त आवाज़नि जा ॻोढ़ा प्लेटफॉर्म ते अनाउंसमेंट आहे। अनाउंसमेंट माना आवाज़। लफ़्ज़ किथे आहिनि? अची वेई आहे गाॾी, हिन में ई चढ़णो आहे शायदि। आवाज़नि सां वकोड़ियल आहियां, बहितर आहे गाॾीअ में वेही रहिजे। हीअ गाॾी केॾांहुं वेंदी? सीटीअ जो इंतज़ारु। वरी आवाज़ लफ़्ज़नि खां दूर, गाॾी हलण लॻी आहे। मन अञा पियो पटा बदिलाए, मन अञा पियो पटा बदिलाए। हेॾे सारे शहर जो हेॾो सारो प्लेटफॉर्म, ऐं हेॾी चुपाट मतिलबु हेॾी वॾी आहे। जीअं प्लेटफॉर्म ते ॾिसे वठो नज़ारो स्टेशन ते, उन नज़ारे खे वर्ड टू वर्ड पंहिंजे अखरनि में ॿधंदो हलियो आहे। ऐं उनजी हिकु नई कविता तयारु थी पई आहे। वरी अॻिते चवे थो, डिॼी वियो आहियां मां, भाई सुबुह किथां मिलंदो? माण्हू मुस्कुराइनि था, पागल त न आहियां पर शायदि लॻां थो। अनेक रस्ता आहिनि, मूंखे हिकु ई रस्तो खपे। भाई ही रस्तो केॾांहुं थो वञे? ख़बर नाहे, केतिरा दफ़ा दोहिराइणो पवंदो ही सुवाल। हा, मूंखे सुबुह जी तलाश आहे, सुबुह ॾांहुं वञिणो आहे मूंखे। हिन शहर जो सुबुह किथे आहे भाई? चवनि था हिन शहर में राति न थींदी आहे, इन करे सुबुह बि न थींदो आहे। रोशनी त हर वक़्तु आहे,
ऐं माण्हू हर वक़्तु सड़कुनि ते आहिनि। टैक्सी सुबुह ॾांहुं हल। खिले थो ड्राइवर। विहो साहब, टेम खां पोइ को पैसेंजर मिलियो आहे। हूअ हिन एरिया जो ई आहे। सभु सुञाणा। वक़्तु ॿुधाए थो त विहां थो मां, ॾिसो साहब, हिन ॿिन्ही खे। हिक जे कफ़ में लिकल आहे साइनाइड ॿुॾल सुई। ॿिए जो दॿली मुंडीअ में लिकल आहे ज़हर। हिक ॿिए में शक अथनि, पर गॾु वेठा आहिनि। पीअनि पिया, न नेता आहिनि, आम इंसान आहिनि। ससुरा ताज़ो ज़िंदह दुश्मनीअ खे दफ़नाए आया आहिनि। हू ॾिसो इंस्पेक्टर, यूनिफॉर्म नकली, पिस्तौल बि रांदीको आहे हुनजो, पर ख़ुशि आहे। ख़ुशि। सफ़र सुठो ॿियो हलेसि, सोचियो थो। ड्राइवर ज़रूरु पीतल आहे। ॾाढो ॻाल्हाए थो, ॾाढा लोॾा बि थो ॾिए। ॾिसो साहब, मांस जा ज़रड़ा। कल्ह राति ट्रक हेठां चिथिजे थो संतदास। कमबख़्त खे मांस जा टुकड़ा अञा पिया आहिनि। पखिड़ा वेझो ई हिकु झूपड़ में रहंदो हो। संदसि बेव जोरू नई खसम समेत गुम आहे फज़र खां। संदन नंढड़ा ॿार रुलन पिया हिते हुते। न ख़ुशि आहिनि, न ग़म अथनि, ऐं सभु चलता है जी अख बञे थो। सारी साहब, ब्रेक ॾियणी आहे। सॉरी साहब, ब्रेक ॾियणी आहे, पर हिन बंदरीअ तंग कयो आहे कल्ह खां। मुअल बचे खे छातीअ सां चिपकाए डोड़े पेई रोडनि ते। ही तव्हांजो सुबुह आहे साहब, अची वियो, लहां थो। न, हिते त मंदरु आहे, भॼन कीर्तन पियो हले। हाथी घोड़ा पालकी ॿुधाइनि था। भॻवान जो जनमदिन आहे। भाई, सुबुह किथे आहे? लड़खड़ाईंदड़ किरी उथंदड़ करवट खां पुछां थो। हू फिलासफ़ी बरबराए थो। हीअ पेटी त वॼंदी आहे, हर को ॿुधंदो आहे। तो लठ खे वॼंदो ॿुधो आहे? ही ॾिस, ही सिर अॻियां फाड़ ॾेखारे थो। सिर अॻियां फाड़ ॾेखारे थो। खून वहेसि पियो। लठे जो तेज़ बुइ आहे। उते ई पान खाऊ ॻाढ़नि ॾंदनि वारा शख़्स वराए वञनि था। सेठ, असांखे शेवा जो मौक़ो ॾियो। खिसकणु खपे हितां। केतिरा साल अॻु पीउ आङुर खां पकिड़े वठी आयो हो हिन शहर। तॾहिं सुबुह हो। पीउ जो हथु किथे आहे? इंस्पेक्टर साहब, तव्हां ॿुधाईंदा, सुबुह किथे आहे? पुठियां अचु। इंस्पेक्टर जे पुठियां वञां थो, पर हिन जो पिस्तौल त रांदीको आहे। मतिलबु नंढनि नंढनि टुकड़नि में कविअ जेको आहे उहो हक़ीक़त जो बयानु कयो आहे। हिन जी इंटरनल में जेको हिन ॾिठो आहे उन जो ई हिन चङी तरह सां बयानु कयो आहे। ऐं वास्तविकता सां, हक़ीक़त सां, व्यवहारिक जीवन सां इहे सभु जेके ॻाल्हियूं आहिनि उहे लागू थियनि थियूं। ऐं जीअं वासुदेव मोहीअ उनखे परखियो आहे, उनखे ॾिठो आहे, उन जो पंहिंजे कविता जे रूप में इज़हारियो आहे। त इन में लफ़्ज़नि जी मीनिंग आहे कमबख़्त माना बदकिस्मत, बेवा माना विधवा, जोरू माना जोए पत्नी, जोरू माना जोए या पत्नी, खसम माना पति मुड़ुसु, फज़र माना सुबुह। त हू सुबुह जी ॻोल्हा थो करे पियो। त उनखे सुबुह जी ॻोल्हा अलॻि अलॻि कविताउनि जे ज़रिए ॾिसण में अचे थी, पर उनखे किथे बि कोन थो मिले। ऐं हू उनखे चएसि थो त हीउ सुबुह अची वियो अथव, पर हुनखे शांती कान थी अचे। माना कवि जेको आहे उहो सुबुह किथे आहे ॻोल्हे थो पंहिंजे अलॻि अलॻि कविताउनि में, कल्पना धारे करे, भावना धारे करे, पर उनखे सुबुह ॾिसण में कान थो अचे। व्यवहारिक जीवन जेका आहे उहा उथल पुथल उनखे बिल्कुलु बि पंहिंजे भावनाउनि में, पंहिंजे वीचारनि में समाए छॾे थी। ऐं हू उते ई खोयल बिल्कुलु लॻे थो। ऐं उनखे उहा जेको मन में आंध मांद आहे उहा उनखे पूरी कोन थी थिए। हू ख़ाली ॾिसे थो ऐं पंहिंजूं भावनाऊं ऐं वीचार कल्पनाउनि में जाॻाए करे उहो ॾिसे थो त मूंखे सुबुह कोन थो मिले, मां सुबुह खे किथे ॻोल्हियां। यानी जे लास्ट पैरा,
केतिरा साल अॻु पीउ आङुर खां पकिड़े वठी आयो हो हिन शहर, तॾहिं सुबुह मतिलबु पहिरियों जेको हो ज़मानो सुठो हो ऐं हाणे जेको आहे उहो सुबुह मूंखे ॾिसण में कांई पीउ जो हथु किथे आहे। मतिलबु पीउ जेको आहे उहो ॿार जी आङुर पकिड़े उनखे ॾेखारींदो, पर अॼु ज़मानो जेको आहे उल्टो थी वियो आहे। पीउ ॼण पुटु ॼण पीउ खे उहो सभु कुझु ॾेखारे रहियो आहे। इंस्पेक्टर साहब तव्हां ॿुधाईंदा सुबुह किथे आहे? मतिलबु हू रोशन चाहे थो त रोशनी चाहे थो, पर हीउ जेको सॼो संसार हो अंधेरे में लिपटियो पियो आहे। पुठियां अचु। इंस्पेक्टर जे पुठियां वञे थो, पर हुन जो पिस्तौल त रांदीको आहे। हुन जो पिस्तौल जेको आहे उहो रांदीके मिसल आहे। उन मां कई जेके आहिनि उहे खून ख़राबा थियनि था, हुनखे उहा कुझु ख़बर बि कान थी पए। ऐं कवि जेको आहे उन असलियत खे उन सुबुह खे ॻोल्हे रहियो आहे, पर उनजी इहा इच्छा पूरी कान थी थिए। त हिन में क्वेश्चन्स ईअं आहिनि, जेके हवाला आहिनि उहे तव्हांखे करणा पवंदा जीअं तव्हां कंदियूं आहियो। ऐं सुबुह ॾांहुं इन में विच विच में जेके लाइनूं आहिनि उहे बि तव्हांजे हवाले जे रूप में पुछी सघनि था। क्वेश्चन आहिनि, उन शहर में राति छो न थींदी आहे? पाण में सुलह करे आयल ॿिन्ही माण्हुनि पाण वटि छा लिकायो हो? संत दास जो कहिड़ो हाल थियो ऐं उन जो संदसि कुटुंब ते कहिड़ो असरु पियो? सुबुह लाइ ड्राइवर मुसाफ़िर खे किथे लाथो ऐं उते छा पिए थियो? इहे अथव हिन जा क्वेश्चन। इहो किताबु जेको आहे अदबी गुलदस्तो लॻभॻि तव्हांजो कंप्लीट थी चुको आहे। घर में स्टडी कयो, इम्तिहान तव्हांजो कॾहिं थी सघे थो। बसि अॼु एतिरो ई।